पर मां हैरान था सिंधियुनि ते हां, मां हैरान सिंध जे क़ौम ते हां, मां था सिंधियुनि ते हां सभु आज़माया अथव, मुल्ला नथा वणनि, मुल्लो आहे, मुल्लो आहे, मुल्लो आहे न ॿियो छा आहे? मौलवीअ सां झेड़ो छा थिया? मुझे इन ॻाल्हि खे तवजो सां ॿुधो, मौलवीअ सां इख़्तिलाफ़ छा थिया? मौलवीअ सां झेड़ो छा थिया? इहो वॾेरो जॾहिं पुट थो ॼमेसि मुंहिंजे मौलवीअ जो खणी अचे, मौलवी साहब कन में अज़ान ऐं तकबीर चएसि, मौलवी साहब अज़ान बि विझे थो, तकबीर विझे थो, 2000 रुपया मौलवी जे खीसे में बि विझे थो। इहो छोकिरो थोरो वॾो थो थिए, मौलवी साहब क़ुरान पढ़ाएसि, नाज़रा पढ़ियो त उमिरि ते विझे, हाफ़िज़ कयोसीं छोरे खे त हज ते विझे। इन वॾेरे जे पुट खे मौलवी क़ुरान पढ़ायो त मौलवी उमिरो, मौलवी हाफ़िज़ कयो त मौलवी हज ते, झेड़ो छा थिए? ॻाल्हि सम्झो, झेड़ो छा थिया? इख़्तिलाफ़ छा थिया? मसइले जी जड़ छा है? मां घोटकीअ वारनि खे मसइले जी जड़ ॿुधाइण थो चाहियां। थोरो छोरो वॾो थींदो, वज़ीर आला, गवर्नर, वज़ीर, मुशीर, सरदार, खान, नवाब शादी में वेठा आहिनि वॾेरे जे पुट जे में, ओसि ताईं देगी जा ढक न लॻा जेसिताईं साईं अची निकाह न पढ़ाए। साईं ईंदो, निकाह पढ़ाईंदो, पोइ ढक बि लहंदा, 10,000 बि लिफ़ाफ़ो खीसे में विझंदा, वीगो बि ॾींदा, हल बाबा साईं तुंहिंजी वॾी महिरबानी, छोड़ा साईं खे घर छॾिया। वडेरो भी इंतजार में, भोतार भी इंतजार में, गवर्नर भी इंतजार में, वजीर आला भी इंतजार में, लेकिन जा ढक न था लंघे साईं मां वारो मौलवी अची निकाह न पढ़ाए, 10,000 जो लिफ़ाफ़ो भी खीसे में, बाक़ी जहिड़ो छा कया। वरी साॻे वडेरे जो पीउ मरे, साॻे वडेरे जो पीउ मरे, राज भाग नवाब सरदार जनाज़े में कुटर था थियनि, ओसि ताईं जनाज़ो न पढ़ंदो जेसिताईं मुल्लो न अचे। मौलवी ईंदो, विंजारींदो भी मौलवी, कफन भी मौलवी ॾींदो, जनाज़ो भी मौलवी पढ़ाईंदो, क़ब्र में भी मौलवी लाहींदो, ख़तम भी मौलवी ॾींदो, लख रुपयो भी ॾींदुसि। लख रुपयो ते मौलवी साहब टीजो, चालीहो, जुमाणो जेको वणे तेको कजां, बसि बाबे खे बख़्शराइजांइ। शुक्रगुज़ार आहे मौलवी, लैंड क्रूज़र ईंदो, हल बाबा मौलवी साहब खे छॾिया, बाबे जो जनाज़ो पढ़ा दी, बाक़ी जहिड़ो छा थिए। ॻाल्हि सही तो कयां या ग़लति तो कयां? ॻाल्हि सही तो कयां या ग़लति तो कयां? इन वडेरे जे पुट जे कन में घोटकी वारो आज़ान मुझे मौलवी चई, वडेरो शुक्रगुज़ार आहे। इन वडेरे जे पुट खे क़ुरान मुझे मौलवी पढ़ायो, वडेरो शुक्रगुज़ार आहे। इन नवाब ऐं सरदार जे पुट जो निकाह मुझे मौलवी पढ़ायो, इहो नवाब ऐं सरदार शुक्रगुज़ार आहे। इन भोतार खान नवाब ऐं सरदार गवर्नर ऐं वज़ीर जे पीउ जो जनाज़ो मुझे मौलवी पढ़ायो, इहो मुझे मौलवी जो शुक्रगुज़ार आहे। झेड़ो छा थिया? झेड़ो ई न थिया जो मौलवी काउंसलर जी सीट तो भी है, मौलवी नाज़िम ऐं नाइब नाज़िम जी सीट तो भी है, मौलवी MBA MNA जी सीट तो भी है, मौलवी वज़ीर आला ऐं गवर्नर जी सीट तो भी है। इहो वॾेरो, इहो फातार मुझे मौलवी जो दुश्मन तो बणिजे। छो? इन जे करे अमेरिका चाहे थो, ब्रिटानिया चाहे थो, यहूद ऐं हनूद चाहे थो त हिते निज़ाम असांजो हलंदो, कानून असांजो हलंदो, हुकुम असांजो हलंदो, बराह रास्त यहूदी हुकूमत कंदा। यहूदी नथा करे सघनि, उन्हनि जा नुमाइंदा कंदा, नुमाइंदा नथा करे सघनि, उन्हनि जा तालीम याफ़्ता कंदा, पोइ लेनिन जा, मार्क्स जा, चुइंडाई जा, ऑक्सफोर्ड जा, बीकन ऐं कैम्ब्रिज सिटी स्कूल जा फारिग़ तफ़सील निज़ाम जहिड़ा क़बूल आहिनि, ताकि निज़ाम अमेरिका जो हले, ब्रिटानिया जो हले, यहूद ऐं हनूद जो हले। मौलवी इन जे करे क़ाबिल क़बूल न आहे, जो मौलवी इन निज़ाम खे जूते जी नोक ते थो रखे, ऐं मौलवी चए थो त इहा धरती तव्हांजे पीराणे जी जागीर न आहे, इहा धरती मोहम्मद अरबी जे ग़ुलामनि जी जागीर आहे। हिते अमेरिका ऐं ब्रिटानिया जो निज़ाम न हलंदो, हिते निज़ाम हलंदो त मोहम्मद अरबी जे ज़रिए जो निज़ाम हलंदो।